मोहम्मद आलिम नुनारी जी रिपोर्ट मुताबिक 10 महीना अॻु दहशतगर्द जे हमले शहीद थी वियल नौजवान हाफ़िज़ मौज़म अली नुनारी जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शहीद जे भाउ कामरेड रहीम नुनारी ॻाल्हाईंदे चयो त असांजे भाउ जा क़ातिल गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक कामरेड रहीम ॿुधायो त 2 ॾींहं अॻु में शहीद मौज़म अली नुनारी जे क़त्ल में मलूस जवाबदार जुमो ऐं अमीर बख़्श जेके बेल ते हुआ, उन्हनि जी अॻुवाणी में विच शहर में असांजे दुकाननि ते भॼ-डाह कई ऐं असांखे दहशत जो निशानो बणायो वियो, जंहिं में मुंहिंजो चाचो साईंदाद ऐं मुमताज़ सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त मुंहिंजो चाचो शुगर ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, जंहिंखे तबियत में को सुधारो न आयो आहे, जंहिंखे कराची मोकिलियो वियो आहे। वधीक हुन जनाब ETC कोर्ट जज साहब खां मुतालबो कयो त शहीद मौज़म जा क़ातिल ज़मानत जो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि, पर त उन्हनि जी ज़मानत रद्द करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक हुननि ॿुधायो त असां लावारिस न आहियूं, पूरी नुनारी कम्यूनिटी ऐं सभु शहरवासी असां सां गॾु आहिनि।